नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दत मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनाम आयत नंबर 95 खां वठी 100 ताईं। रुकू नंबर आहे 113। इन्नल्लाह बेशक अल्लाह ताला फ़ालिकुल हब्बि वन नवा फाड़ण वारो आहे दाणे ऐं ककड़ीअ खे। युख़रिजुल हय्य हू कढे थो ज़िंदा मां मिनल मय्यति मुर्दा खे। व मुख़रिजुल मय्यति ऐं हू ई कढे थो मिनल हय्य मुख़रिजुल मय्यति मिनल हय्य हू ई कढे थो मुर्दा खे ज़िंदा मां। ज़ालिकुमुल्लाहु इहो ई आहे अल्लाह ताला। फ़अन्ना तुफ़कून पोइ किथे खां तव्हां केॾांहुं तव्हां फेराया वञो पिया। फ़ालिक़ुल इस्बाह नमूदार करण वारो सुबुह जो सुबुह जे वक़्त जो। वजअलल लैल ऐं उन्ही ठाहियो राति खे सकनन सुकून जो बाइस आराम करण जे लाइ। वशम्स वल क़मर ऐं सिज ऐं चंड खे हुस्बानन या हुस्बाना हिसाब किताब जो ज़रियो यानी तारीख़ साल जो हिसाब किताब रखण जे लाइ। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम इहो ई आहे अंदाज़ो मुक़ररु कयल निहायत ज़बरदस्त सभु कुझु ॼाणण वारे जो। वहुवल्लज़ी जअल लकुम उहो ई आहे जंहिं ठाहियो तव्हां जे लाइ अन-नुजूम सितारा तारनि खे ठाहियो। लितहतदू ताकी तव्हां रहनुमाई हासिल करियो बिहा उन्हनि जे ज़रिए फ़ी ज़ुल्मातिल बर्रि वल बहर अंधेरनि में ख़ुश्की ऐं समुंड जे। क़द तहक़ीक़ फ़स्सलनल आयाति खोले बयानु कयो असां आयात या पंहिंजी निशानियुनि खे। लिक़ौमी यालमून उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इल्मु रखनि था। हुवल्लज़ी उहो ई आहे जंहिं अंशअकुम पैदा कयो तव्हांखे मिन नफ़्सिन हिकु जान मां। मिन नफ़्सिन वाहिदतिन हिकिड़ी जान मां। फ़मुस्तक़रुम व मुस्तौदअ पोइ उन मुक़ररु कयो तव्हां जे लाइ हिकिड़ो रहण जी जॻह ऐं हिकिड़ी सौंपण जी यानी मरण खां पोइ हिकिड़ी जॻह तव्हां जे लाइ मुक़ररु कई जंहिंमें इंसान जी जिस्म खे सौंपियो वेंदो। क़द बिलाशुबा या तहक़ीक़ फ़स्सलनल आयाति खोले बयानु कयो असां आयात खे लिक़ौमिन उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके यफ़क़हून जेके सम्झ बुझ या अक़ल रखनि था। वहुवल्लज़ी अंज़ल मिनस समाई उहो ई आहे जंहिं वसायो आसमान मां अन पाणी। फ़अख़रजना पोइ कढियो असां बिही उन जे ज़रिए उन पाणी जे ज़रिए नबात कुल शैइन पोख हर शइ जी। फ़अख़रजना पोइ कढियो असां मिन्हू उन मां यानी ज़मीन मां ख़दिरन सावक। नुख़रिजू असीं कढूं था या पैदा कयूं था मिन्हू उन मां हब्बन दाणा मुतराकिबन तिहबते जेके लाइन सां अरेंज आहिनि। ठीकु है जीअं संग में दाणा हूंदा आहिनि कतार दर कतार। व मिनन नख़ली ऐं खजूर जा वण मिन तलइहा उन जा खोशा या उन जूं शाख़ूं। क़िनवानिन गुच्छनि जी सूरत में यानी गुच्छनि जा गुच्छा। दानियतुन जेके झुकियल आहिनि। व जन्नातिन ऐं अहिड़ा बाग़ात। जन्नातिन मिन आइनाबिन ऐं बाग़ात अंगूरनि जा। व ज़ैतून ऐं ज़ैतून जा। व रुमान ऐं अनार यानी ॾाढ़ुनि जा। मुश्तबिहन जेके पाण में मिलनि झुलनि पिया हिक ॿिए जहिड़ा बि आहिनि। वग़ैर मुतशाबिहन ऐं बग़ैर मिलण झुलण वारा बि यानी जेके हिक ॿिए सां मुशाबिहत बि रखनि था ऐं जेके अहिड़ा बि आहिनि जेके मुशाबिहत नथा रखनि। उन्ज़िरू ॾिसो त सही इला समरिही उन्हनि जे फल मेवे जी तरफ़ यानी इन्हनि वण जेके आहिनि इन्हनि बाग़नि जे मेवे जी तरफ़ ॾिसो। इज़ा असमर जॾहिं उहो मेवो आणे। वयन इही ऐं जॾहिं उहो पची वञनि यानी जॾहिं मेवो पची वञे पोइ उन जी तरफ़ ॾिसो। इहे अलाह जूं केॾियूं निशानियूं आहिनि। इन फ़ी ज़ालिकुम बेशक इन में आहे तव्हां जे लाइ लआयातिन निशानी अलबत्ता निशानियूं। लिक़ौमी युमिनून उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके ईमान रखनि था। वजअलू लिल्लाही ऐं उन्हनि ठाहिया अल्लाह ताला जे लाइ शुरका अल जिन्न ऐं
माण्हुनि छा कयो, अलाह ताला सां कुझु शरीक ठाहे छॾिया। कंहिंमां? जिन्हनि मां अलाह ताला जो शरीक ठाहियो। व ख़लक़हुम, हालांकि हुन पैदा, ख़लक़हुम हालांकि हुन यानी अलाह ताला पैदा कयो, हुम यानी जिन्हनि खे, अलाह ताला ई उन्हनि खे पैदा कयो, पर माण्हुनि उन्हनि खे अलाह जो शरीक ठाहे छॾियो। व ख़रक़ू लहू बनीन व बनात, ऐं उन्हनि घड़िया अलाह जे मथां छा त हिन जा पुट ऐं धीअरूं आहिनि। बग़ैर इल्म, बग़ैर के इल्म जे। सुब्हानहू, पाक आहे हू, व तआला ऐं बुलंदतर, अम्मा उन ॻाल्हि खां, यसिफ़ून जेके उहे वस्फ़ बयानु करे रहिया आहिनि, यानी जेके माण्हू वस्फ़ अलाह जो बयानु करे रहिया आहिनि, अलाह ताला उन्हनि सभिनि खां पाक ऐं अलाह ताला बुलंद आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।